रहमान रहीम। तमाम तारीफ़ अल्लाह ताला जी जो जहानन जो रब्बिल आलमीन है। उन का बाद तमाम तारीफ़ हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो जहानन जो रहमतल लिल आलमीन है। कल्लत हीलती अंत वसीलती अदरिकनी या रसूल अल्लाह। मुझा बहादुर गैरतमंद अरड़ी सोच रखंदड़ काबिल एहतराम बुजुर्गो साथियों अस्सलाम वालेकुम। मुझो नालो बिलावल है। मां ज़िला कंवर शाहकोट से ताल्लुक़ रखा तो। मूँ नाचीज़ कम इल्म के लफ्ज़न में का भुल चुक थिए तो माफ़ कंदा मेहरबानी। सब का पहिरियां कुछ शेर अर्ज़ु कजे थो। पैर पिथू थियन त भली थियन, पैर पिथू थियन त भली थियन, जबल झागणो आ डूंगर के बिडारे फारूक जी साहब वटि पहुचणो आ। वासा बिलावल जी अबुआ के इजलासन में पहुचाइणो आ। मुझे सफ़र जा साथियों हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम जो कौल है। इो न दिसो तो इो केर है, पर इो बुधो तो चवण वारो छा थो चवे। असांजे बाबा अबुआ अज़ीज़ हरदिल अज़ीज़ जो अबुआ जो अमुन जो बदीअ जो वण पोखियो आहे। उन वण जूं शाखूं ही असांजा बुज़ुर्ग आहिनि ऐं शाखुनि जूं टारियूं ही असांजा वॾा भाइर आहिनि। शाखुनि में टारियुनि में ख़ूबसूरत ऐं खुशबूदार गुल हूंदा आहिनि। उहे गुल असीं आहियूं ऐं उन वण जा पकल मेवा फारूक जी साहब ऐं उन जा साथी आहिनि। ऐं हिन जलसे जे सूंह ऐं सिंगार ही अबा बिरादरी आहे ऐं असांखे अवां जी हौसला अफ़ज़ाई जी ज़रूरत आहे। ऐं बिलावल जो दोस्ताना पैगाम है त इल्म सां दोस्ती रखो, छो त इंसान ज़मीन ते आयो पर इल्म इंसान के ज़मीन का आसमान ते पहुचायो। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है, इल्म पिरायो महद का लहद ताईं, यानी पींगे का कब्र ताईं, जेतोणीकि अवां के चीन वञणो पवे। इल्म इंसान के मज़हब ऐं महज़िब सेखारींदो आहे। इल्म बादशाह वा अकुल उन जो वज़ीर आहे। इल्म सिपह सालार ऐं अमल उन जो मुंतज़िम आहे। जिनके दौर दर्द जो पन्नो सो पढ़न, फ़िक्र फरे हथ में माठ मुतालियो कन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घुर भी इहा ई आहे, रब ज़िदनी इल्मा, रब ज़िदनी इल्मा, रब ज़िदनी इल्मा। ऐं हाणे बिलावल 30 लख बुढ़नि सां मुखातिब आहे। मुंहिंजा बुज़ुर्गो, इंसान तॾहिं मज़बूत हूंदो आहे जॾहिं उन जी रीढ़ जी हडी मज़बूत हूंदी आहे। त पोइ अबुआ खे मज़बूत करण लाइ 2 शयुनि जी ज़रूरत आहे ऐं उहे 2 शयूं, हिकु चंदी, हिकु चंदो ऐं ॿियो ॿधी। ॿधी अबुआ जो जिस्म आहे ऐं चंदो उन जो रूह आहे। ऐं हाणे बिलावल सां वाइदो कयो त चंदो ॾींदव, ॿधी कंदव, फारूक जी साहब ऐं उन जे साथियुनि जा हथ मज़बूत कंदव त पोइ अबुआ खे इंशा अल्लाह ताला इजलासनि में ॾिसंदऊं। तो वो अल्लाह के इंशा अल्लाह ताला इजलासन में ॾिसंदव। आम चवणी आहे, हक़ छिनी वठिजे, मुर्शिद पिनी वठिजे, सोन गिनी वठिजे। घणा चवंदा हूंदा त बिलावल कमज़ोर आहे, छा ही हक़ छिनी वठंदो। अगर बिलावल कमज़ोर आहे त मुंहिंजा 30 लख बुढ़ा कमज़ोर न आहिनि, उहे अवां खां पाण ई हक़ छिनी वठंदा इंशा अल्लाह ताला। हाणे अज़ीज़ साहब जे शान में एक शेर अर्ज़ु कजे तो। मुझा अज़ीज़ सभिनी जा अज़ीज़, तोखे सलाम, तुझे बचन के सलाम। जुदाई का पोइ भी जुदा नहीं, तुझे रूह में अचे थी रात, तोखे सलाम, तुझे बचन के सलाम। बिलावल आयो आहे तुझी गुठीअ ते, बख्शे तो कुल ऐं पड़े छटरे तो गुल। तोखे सलाम, तुझे बचन के सलाम, 30 लख बुढ़नि के सलाम। फारूक अज़ीज़ साहब मरहूम अज़ीज़ साहब 25,000 नौकरियूं ॾिनियूं, हुकूकुल इबाद जो फ़र्ज़ निभायई ऐं उन जी तारीख़ सुनहरी अखरनि में लिखी वई आहे। ऐं असांजो ॿियो सूर मुजाहिद एएसआई मोहम्मद बख्श साहब जंहिं पंहिंजनि ॿटड़नि समेत कुर्बानी ॾिनी ऐं अबुआ जो ॻाठ ऊचो कयई ऐं उन जी तारीख़ बि सुनहरी अखरनि में लिखी वई आहे। हाणे एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो साहब असां खां विसरण जोॻो न आहे ऐं असां खां विसरण जोॻो न आहे। आखिर में एक शेर अर्ज़ु करण चाहींदुसि। जुस्तजू असांजी जारी आ, चिणग अज़ीज़ अबुआ जी बारी आ। जुस्तजू असांजी जारी आ, अबुआ जी चिणग अज़ीज़ बारी आ। शोला वणाए मैदान में अचणो आ, शोला वणाए मैदान में अचणो आ। अबुआ खे इजलासन में पहुचाइणो आ, अबुआ खे इजलासन में पहुचाइणो आ। अबुआ ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, आल वड़ा ज़िंदाबाद।